आऊं छो 9 मई वाक़िअनि ते माफ़ी घुरां। माफ़ी त मूं खां वठणु घुरिजे। जेकॾहिं ॻाल्हियूं नथा कनि त भले न कनि। असां त मुल्क लाइ ॻाल्हियुनि जो चई रहिया आहियूं। PTI बानी इमरान ख़ान जूं अडियाला जेल में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। PTI बानी इमरान ख़ान चयो आहे त 9 मई वाक़िअनि जो उन वक़्तु पतो पियो जॾहिं सुप्रीम कोर्ट में पेश कयो वियो। 9 मई वाक़िअनि जी चीफ जस्टिस उमर अता बंदियाल आॾो मज़म्मत कई हुई। फ़ौज असांजी आहे ऐं असांखे फ़ौज सां को बि मसइलो न आहे। 27 सालनि जी तारीख़ में कॾहिं बि हंगामा न कया आहिनि। सियासी पार्टी ॾफेड़ न चाहींदी आहे। 2014 वारी धरणे बाबति समूरा इल्ज़ाम ग़लति आहिनि। धरणे जी जांच लाइ तयारु आहियां। शहबाज शरीफ़ लंडन मुआहिदे तहत वज़ीर आज़म थियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।